छॾियो। वापस मोकिले छॾियो आहे त पोइ हिन हवेली जो कमु केरु कंदो? बाक़ी मां छा लायां? तव्हां बीठा छो आहियो? वियो। ॿुधायो ॻाल्हि छा आहे? सुणी, ये जेका मिल्कियत आहे बाक़ी इहा कहिड़े कम जी आहे? इहा कंहिं बि कम अची थी सघे, बाक़ी घर जो कम मां पाण न सुणी, न कॾहिं बि न। घर जो कम मां तोखे कॾहिं बि करण न ॾींदुसि। पर आख़िर सॼो ॾींहुं घर में वेही मां छा कंदसि? जे तो अञा बि ज़िद कई न त मां हिन घर में नौकरियाण जी लाइन लॻाए छॾींदोमांइ, लाइन जेके तोखे पलंग तां पेर बि हेठि लाहिण कोन ॾींदियूं। इन जे करे अॼु खां पोइ तूं घर जे कंहिं बि कम में हथ न विझंदीअ। पर घर वारी जो फर्ज़ आहे त हू पंहिंजे वर जी ख़िदमत करे। जे मुंहिंजी ख़िदमत करण चाहे थी न त मां जॾहिं बि ॿाहिरां थको टुटो हज़ार परेशानियूं खणी हिन घर में दाख़िल थिया न त सिर्फ़ हिकु दफ़ो मूंखे मुस्कुराए ॾिसंदीअ न त मुंहिंजा सभु थक दूर थी वेंदा। सुणी, इन खां मथे ॿी कहिड़ी ख़िदमत थींदी? बस मूंखे सिर्फ़ तुझी इहा मुस्कुराहट घुरिजे। पर तव्हां लाइ मां मानी ऐं चांहि तयारु कंदसि। जे ईअं ई मुंहिंजे साम्हूं वेही मुस्कुराईंदी रहंदीअ न त सॼी ज़िंदगी मां बुख ते ई गुज़ारे छॾींदुसि। पर तोखे पंहिंजे साम्हूं उथण कोन ॾींदुसि। अचो खाना अचो। छाला खमीसा खाना? खैर तव्हां ॿुधायो। खैर त नाहे खमीसा खाना, तॾहिं त तो ॾांहुं आया आहियूं। आचर हूंदो हुयो त कॾहिं कॾहिं चकर ॾींदा हुआ। आचर खां पोइ पहिरियों चकर आयो आहियां। कहिड़ी ॻाल्हि कयां खमीसा, हिन वक़्तु हर को पंहिंजे कम में मसरूफ़ आहे। आचर जो पलांद कोन कई छा? आचर त पुलिस जे मुक़ाबले में मारिजी वियो। असल हुनखे ख़तम करण वारा कमाल खान ऐं मुजीब हुया। पुलिस जो सिर्फ नालो हुयो। इहा तोखे कीअं ख़बर पई? पुलिस मुक़ाबले खां पहिरियां मूंसां ॻाल्हायो हुयईं त मुजीब ज़ख़्मी करे विधो आहे। मुजीब आचर खे ज़ख़्मी कयो? मां जीअं ई उते पहुतुसि त मूंखां पहिरियां पुलिस आई उते, जंहिंखे आचर पंहिंजी गिरफ़्तारी ॾिनी। पर पोयां कमाल खान पुलिस खे पैसा खाराए कूड़ो मुक़ाबलो कराए छॾियो। चइबो त आचर सां धोखो थियो। तव्हां ॿुधायो कीअं अचणु थियो आहे? मुंहिंजे छोकिरे खे अगवा कयो वियो आहे। तव्हांजे नंढड़े खे? जी खमीसा। चइबो त हुन जांच लाइ हिन तरफ़ निकिरी आया आहियो। सिर्फ़ मूंखे एतिरी ॼाण घुरिजे त हिते उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जिन जो वास्तो मूसा खान ऐं नजीब वारनि सां आहे। ज़ाहिरी त को बि कोन सोचे थो, बाक़ी जांच करणी पवंदी। जल्द मां जल्द इहा जांच मूंखे करे ॾे। मां तो तरफ़ जल्द चकर काटींदुसि। ईअं तव्हांखे वञणु कीअं ॾींदुसि? राति रहो त कचहरियूं कयूं। हा जो कचहरियूं कंदासीं खमीसा खान, पर हिन वक़्तु यार टाइम कोन्हे। कंहिं ॿिए दफ़े ज़रूर कचहरी कंदासीं। बाकी वनी रहंदी रुगो खटू। ओ अदा ये खटा असांजो ना ना न असांजो खटू। अदी ओ अदी खटू खणी हलंदासी तो ते कम ॾींदियूं। पहिरां जेसर ॾेखारियो हुजे। अदा हाणे वक़्तु अचे वियो आहे पलंग ते सुम्हण जो। अञा बि तोखे बदनसीबी त इहे खटा खयूं। हलो
अम्मा उते एतिरा पलंग हुजनि बि त सही न। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अमड़ खुदाई तरसी कर, हेॾी वॾी हवेली आहे हवेली। को असांजे घर जे तो हेतिरो घर आछा त रुगो खटा रखी वेठा हुजो। हा हाय अदा सामान से जल्दी कर हाणे हलण थी कयो। हलो हलो दी उथी अदा। अम्मा नंढा कपिड़ा त सभु कया अथई न। अम्मा उहे ॿ पेटियूं अगरि तो वञी छॾे आयो पर से। हा हा हलो ता ओ चले घर तो हलो मिठा मिठा। अरे अदा तुम जो कर हलिया हलिया बी होता अमड़ को लटड़ो तो चंगो पाए जे हुनखे बि माण्हू त न कुझु चवनि घटि वधि। ये भी शुक्र आहे त लॾो खयूं था वञनि, लथो इहो बि मथे जो सूर। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। तूं परेशान न थी गुलाम कादर, न थी परेशान। तोखे बि उते नौकरी वठी ॾींदसि। पक्का? हाओ हाओ दोडा न फोटार। चङो हाणे असां हलूं था। अदा हलो हलो आंटी हलो हाणे मां वठी थी वियुसि। हलो वठी थी वई त तोखे मोला मोला गॾु हूंदासीं माना परे न थींदुसि मां। अधी सामान ठाहे रख, सुभाणे वापसि हलूं था। पर दादा तूं त चयो त जेसिताईं दिलावर न ईंदो असां न हलंदासीं। अधी मूं चयो, पर हाणे सोचां थो त जेकॾहिं दिलावर खां असां परे रहियासीं न, दिलावर हुते अलाए कहिड़ो भंग में रंग मिलाई वेठो आहे। इहा त मां पहिरियों ई ॻाल्हि कयां पई, पर तूं चयो त हलणो आहे। इहा ग़लती थी आहे मूंखां। जे ग़लती कई आहे न त कुझु ॾींहं सब्र कर। न थी न, हाणे सब्र न आहे करणो। तूं पंहिंजो सामान ठाहे रख, सुभाणे वापसि हलंदासीं। कमाल खान बाबा तर बरी पियो आहे, हाणे तोखे होशियारी सां हलणो पवंदो। बाबा साईं अहिड़ी ॻाल्हि आहे छा? करा तोखे केरु मारींदो? तूं पंहिंजो खुटको न कर, हिनखे त पंहिंजे सर जी आहे। कमाल खान खानू पंहिंजे विराट खे सच साबित करण लाइ कुझु न कुझु ज़रूर कंदो। बाबा साईं हिन कतखानो इन्हीअ केस मां जान छॾाइण जी आज़रत में आहे। बाबा साईं ईअं छो था कयो, जंहिं ने खानू हाज़ुरी तो मोटे उन ॾींहुं अॻु वठी ख़तमु कयोसि। ॻाल्हि कम जी कई अथई मीरण। पर बाबा साईं शहर में खानू खे ख़तमु करणु ॾाढो मुश्किल थींदो। कमाल खान जेकॾहिं हाज़िरी ते वेंदे शहर में या कोर्ट में खानू मथां हमलो थियो त असां मथां शक कोन थींदो। ॿियो कहिड़ो दुश्मन अथसि जो खानो उन मथां पंहिंजो शक ॾेखारींदो? कंहिं मथां बि इल्ज़ाम अची सघे थो कमाल खान, ऐं असां पंहिंजा हथ साफ़ ॾेखारण में कामयाब ईंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, जेकॾहिं तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ हिन हाज़िरीअ ते मां मीरण खे साण करे वञा थो। ऐं न कमाल खान न, तूं न, मीरण खे ॿियो हमरा साण ॾींदासीं। जीअं खानू हाज़िरी तां मोटे ऐं कोर्ट जे दर ते पहुचे तीअं हुनखे ॿुधाइनि खानू खे त मूं दिलावर खान मुझे पोयां पुलिस मोकिलण में एॾी देर छो कई? किथे ईअं त न आहे जो मूंखे अदीअ खे हितां तड़े कढण जी चाल हुजेसि। दिलावर खान खे पक हुई त मां हुनजी हर वक़्तु CID कंदो रहां थो, ऐं मूंखे ॿुधाइण लाइ दिलावर खान इहा चाल खेॾियो हुजे त जीअं सोढो हितां निकिरी वञे। उते रही दिलावर खान जे हर कदम ते नज़र रखी सघां पियो। हाणे ख़बर नाहे त उते दिलावर असां लाइ कहिड़ियूं खॾूं खोटींदो रहे थो। इन करे मूंखे जल्द मां जल्द वापसि वञणु घुर्जे। मूंखे पुलिस में बंदि रही त अधी उते दिलावर मथां नज़र रखी सघे थी। हा मूं हवेली छॾे ग़लती कई आहे। जेतिरो जल्द थी सघे हवेली तरफ़ वापसि वञा।
जॾहिं मज्जू ऐं नजीब जा कदम एतिरा वधी विया आहिनि जो हाणे उहे असांजे ॻोठ जे तरफ़ बि वधण लॻा आहिनि। वरा साईं खान भी चयो त इहे जिथे भी नज़र अचनि न त मूंखे ज़रूर ॼाण ॾिजो। रे सर तव्हां सिर्फ़ खाने वारनि खे इतलाह कयो। हिकु तरफ़ खाने वारा हूंदा त ॿिए तरफ़ असां हूंदासीं। पोइ पुलिस खे बि घुराए छॾियो त लाॻीतो घेरो करे मज्जू ऐं नजीब जो कमु तमाम करे छॾियूं। मां चाहियां थो त नजीब ऐं मज्जू जो लाश खान खे तोहफ़े थो ॾियां। वॾा साईं इहे असां ॿिन्ही खे ॾाढा ॾुखिया थींदा, ॾाढा ॾुखिया। सिर्फ़ रुस्तम खान जो इंतज़ार आहे ऐं जॾहिं बि रुस्तम खान आयो त ॾींहुं राति हिकु करे मज्जू ऐं नजीब खे गोले गोले मारींदासीं, गोले गोले। गदा नरम हाँ बस सही जमन बहमीर तमरन बहमीर गरीबन जी केड़ी जिंदगी असां सॼी जिंदगी खेड़न में गुजारे छड़ी क्या मज़ो हल अच्छा चिबड़ बाबा इते सुमंदो छा? बाबा ता सुमंदो छा? न बाबा न तू भली सुम मां हलां थो कमरे में। हा ईअं कजां मैंने भली कमरन दे ओडे लोधल थी पई तई हल चुप रुको किराई बे जसरा दे खैर हुजे। बाबला सोणीअ पइजो त हे असांजो बिस्तरो आहे। बाबला हाणे तव्हां बि घणो ई वक़्तु सुख वतो आहे। बस हाणे मां भी को सुकून कयां। अलाए केतिरा भेरा त सचे मुर्शिद जा दर भेटिया अथमि। बस जी का रब ॿुधी आहे। हाणे को सुख त वठां न। हाँ माई वरी तू भली आराम कर मां ॾिसां थो को ॿियो कमरो। हाय हाय इन सुख जे लाइ त तोसां मिटी माइटी कईसीं। धी अम्मा नथी मञे त तूं वञी कमरे में सुम। हिकु कमरो त ॾियो न असांखे। न दी न ही कमरो त मूं विलारे छॾियो आहे। पोइ असां काॾे वेंदासीं? अदी सॼी हवेली पई आहे। तूं वञी के ॿिए कमरे में आराम कर। ई हवेली जी का कुंड भी खाली न कई अथव। तोखे अची अची मुआरो कमरो नज़र आयो आहे। ॿिया कमरा घर में कोन्हनि। सुणी जी चवाए मां हलां थो ताक़त न न ओ ताक़त कीअं वेंदे? ॿियो छा कयां हिते त का कुंड ई खाली कोन्हे। अदीअ खे स्टोर वारे कमरे में मोकिलियूं था। मूंखे लाचार कोन्हे स्टोर में वञण जो। तहीं ॿई वञी आराम कयो ॾेई। हाँ सुणी तुंहिंजी भेण सही थी चए। उठ तो पाण हली ओॾां आराम कयूं। करिया बाबा सही खबर पइजी वई आहे त पोइ ॿुधाइण में देर छा थी आहे? बाबा साईं सुभाणे न ॿिए ॾींहुं खानू जी हाज़िरी आहे। बाबा साईं पोइ असां भी कयूं था ॿिए ॾींहुं जी तयारी। हाँ कमाल खान अहिड़ो त कम पक्को कयो, अहिड़ो त कम पक्को कयो जे खानू हाज़िरी ते वञे त मोट ते उन जो लाश अचे। लाश बाबा साईं ये छो त हमेशा जे लाइ मथे जो सूर ही खत्म थी वेंदो। घबराए न
ईअं ई कंदासीं। कमाल खान तहां पंहिंजी तयारी मुकमल करे छॾियो। हानू जे ख़्याल में बि न हूंदो त शहर में बि उनजे मथां हमलो थी सघे थो। इन्हीअ जे करे कमु अहिड़ो कमु कजो जे खानू खे ख़बर पए न खानू खे ख़बर त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। मूंखे रुपए मां रुपए पक्का आहे त जेकॾहिं मजू ऐं नजीब हिन जुए में आहिनि न त पोइ पक हिन बाग़नि में ई हूंदा। इहो कड़े हवाले सां चई वियो खान। इन करे जो हिन जुए में वॾे में वॾो बाग़ ई आहे। जेकॾहिं पुलिस हिते ऑपरेशन कयो त बि उन्हनि खे ॻोल्हण में मुश्किल ई मुश्किल थी सघे थो हिते ई हुजनि। हिते ई हूंदा अकबर, हिते ई हूंदा। हाणे सिर्फ़ु असांखे उहे खट खेड़ ॾिसणा आहिनि जितां हू निकिरी पंहिंजे खाधे लाइ सामान ॿाहिरां वठी ईंदा हूंदा। ज़ाहिर आहे ही मानी टिकी मूसा खान जे ॻोठ मां ई खणी ईंदा हूंदा। ॾींहं जो त हू कोन निकिरंदा हूंदा, छो त जेकॾहिं मूसा खान जे ॻोठ तरफ़ वेंदा न त बि राति जो जेके राति जो हितां निकिरंदा हूंदा त मूसा खान जे ॻोठ कहिड़ी वाट सां वेंदा हूंदा। ज़ाहिर आहे हीउ रस्तो त कोन वठंदा ऐं उन तरफ़ खां बि कोन वेंदा जितां लाॻीतो मूसा खान जे ॻोठ तरफ़ खां मैदान हुजे। जेकॾहिं सिधो ॻोठ तरफ़ नथा वञनि त हिननि खे मूसा खान जे ॻोठ हाणे पहुचण लाइ वरी चकर काटणो पवंदो। हा अकबर, मुंहिंजो पाण इहो ई अंदाज़ो आहे त हिन बाग़ मां निकिरी उत्तर तरफ़ वञनि था ऐं उतां वञी आशिक़ जे बाग़ में दाख़िल थियनि था ऐं उन खां पोइ हू ओलह तरफ़ जो रुख करे उन ई बाग़ मां मूसा खान जे ॻोठ में दाख़िल थियनि था। जेकॾहिं असांखे वेहणु घुरिजे त किथे वियूं? आशिक़ हिन बाग़ जे विच वारी वाट सां जेको टालनि वारो गस वञे थो न असांखे उते ई वेहणो पवंदो। थी सघे थो कुझु ॾींहं असांखे लॻी वञनि पर ईंदा उते ई। हल त हली गाॾी छॾे ऐं हुन जे लाइ मौत जो सामान विछायूं। अच्छा शलकारीअ ते पेर अचनि विया काॾे? हाँ किथे ॻोठ छॾे त कोन विया? न न ईअं वरी कीअं थींदो? ॻोठ छॾे वञनि हा त या ख़ैर मूंखे छॾे त कोन वञे हा, हिते ई हूंदा। हाय हाय असांजो घर वीरान ॾिसी तोखे मुंहिंजी यादि त ईंदी हूंदी। अदा हो अदा नचो माई तो में त मुंहिंजो लाइ कहिड़ियूं उम्मीदूं। बस बस हाणे घणो न थाप, तोखे इहो ॿुधाए ख़ैरी काॾे वई आहे? तोखे ख़बर न आहे छा? कहिड़ी ख़बर? छा थो चई? असां सभु हाणे हवेलीअ में रहूं था। छा 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 हवेली में? भले भले। हा माई हाणे असांजा ऐश लॻा पिया आहिनि। ऐश त वॾा लॻा पिया अथव। ॻाल्हि त ॿुध, तूं हिते धिका खाइण छा लाइ आयो आई? वञ न ऐशर में। तुंहिंजे घर वियो हुअसि, तूं कोन हुई, मूंखे पक हुई तूं हिते ई हूंदी मुंहिंजे दीदार लाइ। बस जेसीं ताईं मूंखे नथी ॾिसी त तुंहिंजो ॾींहुं ई नथो गुज़रे। हाँ
छेबो त हाणे क़यामत वञी रेस मथां गड़काई अथव। हा हा अदी खेरा चयो त तूं हवेली में कम न छो न आई आहीं? छा या खैरी मुंहिंजे लाइ पई चवे त कम ते छो न आई आहीं? वाह वाह ॻाल्हि त ॿुध वञी चईसि पहिरियां कम ते ज़रूर अचां हाणे खैरी जे हेठां कम बि कान कंदुसि। पघार बि डबल करे वठा ॾींदोसां ऐं सॼो ॾींहुं गॾु पिया खाईंदासीं पीअंदासीं। सोचे पियो ॿुधाईंदुसि। हा सोची छा थी पई माई तोखे असां खां सवाइ सुकून न ईंदो। ठीकु आहे पहिरीं हल खैरी सां मिली अचूं पोइ हिन ॻाल्हि ते सोचींदुसि। हा तूं हल मूंखे अधीअ चयो आहे त कंहिं नौकर जो बंदोबस्तु करे अच। नौकर रखंदी? पोइ तूं हुते वरी छा कंदे? असां हाणे रेसनि जे लिस्ट में शुमार आहियूं। हाणे त हिकिड़ो नौकर कयां थो अॻिते हली रुगो नौकरनि जी कतार ॾिसंदी कतार। बसि ॻाल्हि न पुछ। हिकिड़ो नौकर मुंहिंजो बूट पॉलिश कंदो ऐं हिकिड़ो नौकर मुंहिंजा कपिड़ा धोअंदो, हिकिड़ो नौकर वरी मुंहिंजे लाइ चांहि तयारु कंदो ऐं हिकिड़ो नौकर जेको आहे मुंहिंजे लाइ चांहि खणी ईंदो। बसि तूं मूंसां गॾु हल हिकिड़ो नौकर वठी थो हलां हिकिड़ो वठी थींदासीं।